दोस्तों तव्हां ऐं असां सभिनी जो आख़िरी जेको घर आहे उहो ही आहे। असांखे ऐं तव्हांखे सभिनी खे हिन घर में अचणो आहे। इन जे लाइ त ख़ुदा कंहिं बि माण्हूअ सां ज़ुल्म न कयो, न कंहिं सां हज़ारियो, न कंहिंजो हक़ु खाओ। नमाज़ पढ़ो ऐं नमाज़ हमेशह क़ाइमु रखो, छो जो ही जेको घर आहे हिन में ॾाढा असांखे इम्तिहान ॾियणा आहिनि। अस्सलाम वालेकुम, टेक्निकल सिंधी चैनल में हिकु दफ़ो नई वीडियो सां गॾु अवां जहिड़ो हाज़िर आहियूं। ही वीडियो ज़ोंग सिम हलाइण वारनि जे लाइ आहे, जेके बि मुंहिंजा सिंधी दोस्त, सिंधी सम्झण वारा, सिंधी ॻाल्हाइण वारा जेके बि दोस्त आहिनि, जिथे बि रहनि था, कहिड़े बि शहर में आहिनि, पाकिस्तान में हुजनि या पाकिस्तान खां ॿाहिरि हुजनि, जेके बि सिंध ॿोली सम्झनि ऐं ॻाल्हाइनि था, उन्हनि जे लाइ ही वीडियो आहे जेकी ज़ोंग नेटवर्क हलाइनि पिया। कुझु ॾींहं पहिरियां बि मूं ज़ोंग नेटवर्क जे लाइ वीडियो रखियो हुयो, जेके दोस्त उन मां फ़ाइदो वठनि पिया। ऐं हे बि वीडियो ज़ोंग वारनि जे लाइ आहे। त जंहिं बि दोस्त खे जे थंबनेल तव्हां ॾिठी हूंदी, इन थंबनेल जे हवाले सां अगरि कंहिंखे बि का मालूमात हुजे या तव्हांखे इहो जेको मूं VPN ॿुधायो आहे, उहो VPN तव्हांखे खपे त तव्हां मूंखे व्हाट्सअप जी लिंक मां ॾियां थो, हिन डिस्क्रिप्शन में उहो ग्रुप जॉइन कयो। उन ग्रुप में तव्हांखे चवणो आहे ज़ोंग 3, ठीकु आहे। जेको बि दोस्त मूंखे उते व्हाट्सअप ग्रुप में या पर्सनल ते ज़ोंग 3 चवंदो, उनखे मां हीउ तरीक़ो ॾींदुसि जेको मूं वीडियो ठाहे करे रखियो आहे। उहो तव्हां त उन तरीक़े सां तव्हां उहो सिस्टम सॼो करे सघो था। हिन वीडियो में मान्या सान्या सां ॻाल्हाइण जो मक़सदु इहो ई आहे। तव्हांखे मूं पहिरीं बि चयो हुयो त यूट्यूब हवाले सां हुननि जी पॉलिसी जे ख़िलाफ़ु आहे, अहिड़ो को बि मां अल्फाज़ हिन में इस्तेमालु न कंदुसि। तव्हां थंबनेल ॾिठी हूंदी, वधीक तव्हांखे का बि शइ खपे त उन ग्रुप खे जॉइन कयो ऐं मूंखे जेको आहे त मैसेज कयो। मैसेज में ज़ोंग 3 जेको बि चवंदो उनखे ई उहो वीडियो ऐं उनखे तरीक़ो ॿुधायो वेंदो।